अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह। इन्नल हम्दलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिहि व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिल्हु फला हादिय लहु। वअशहदु अन ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीका लहु वअशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अरसलहु बिल्हक़्क़ि बशीरन व नज़ीरा व दाइयन इलल्लाहि बिइज़्निहि व सिराजन मुनीरा। अम्मा बअद फ़इन्न अहसनल कलामि किताबुल्लाह व अहसनल हदी हदी मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व शर्रल उमूरि मुहदसातुहा फ़इन्न कुल्ल मुहदसतिन बिदअह व कुल्ल बिदअतिन ज़लालह व कुल्ल ज़लालतिन फिन्नार। रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वाहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। सुब्हानक ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना इन्नक अंतल अलीमुल हकीम। अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहिस समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्नल्लाह ला यग़फ़िरु अन युश्रक बिही व यग़फ़िरु मा दून ज़ालिका लिमन यशा। मुख़्तसर हम्द व सलात के बाद अल्लाह तबारक व तआला पंहिंजे कलाम मजीद के अंदर एक ऐलान फरमायो है क़यामत ताईं अचण वारी इंसानियत के अल्लाह ताला उन ऐलान के ज़रिए ख़बर ॾिनी आहे। वो ऐलान इहो आहे त इन्न अल्लाह बेशक अल्लाह ताला ला यग़फ़िरु अन युश्रक बिही अल्लाह उन शख़्स के न माफ़ कंदो जेको अल्लाह सां गॾु कंहिंखे शरीक बणाईंदो। व यग़फ़िरु मा दून ज़ालिका लिमन यशा मुशरिक खां अलावा अल्लाह जंहिंखे चाहे माफ़ करे छॾे। अल्लाह ताला इहो ऐलान करे ख़बर ॾियणु चाही त मतां को शख़्स क़यामत जे ॾींहुं ईअं न चवे त अल्लाह रहीम तुंहिंजी सिफ़त आहे, रहमान तुंहिंजो नालो आहे, ग़फ़ार तूं आहीं। पोइ बि इंसानियत बाहि जे अंदरि अज़ाब जे अंदरि आहे। तंहिं करे अल्लाह ताला अॻु में ख़बर ॾेई छॾी त अल्लाह मुशरिक खे हरगिज़ माफ़ न कंदो। शिरक जा मुख़्तलिफ़ क़िस्म आहिनि। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम या पाण खां अॻु में जेके बि अंबिया इकराम आया, ख़ासि करे नूह अलैहिस्सलातु वस्सलाम जे ज़माने खां शिरक शुरू थिए थी। बुतनि जी पूॼा करणु, मूर्तूं बनाए करे माबूद सम्झणु, कंहिं क़बर वारे खे उन ते कोबो बनाए करे उन जे साम्हूं इल्तिजाऊं पेश करणु, ये सभु तरीक़ा अॻु में मौजूदु हो। लेकिन मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जे ज़माने खां बाद हिकु ॿियो तरीक़ो शुरू थिए थो जेको मौजूदा दौर जे अंदरि उरूज ते आहे, जंहिंखे पीरी मुरीदी चइबो आहे। मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जंहिं दौर में अचनि था, मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जे उम्मत जा कुझु माण्हू, बाज़ उलमा ऐं नेक माण्हू इबादत जे इरादे सां घरनि खां शहरनि खां ॿाहिरि रहण लॻा। झूपड़ियूं बनाए करे, इबादत खाना बनाए करे उन्हनि में अल्लाह जी इबादत कंदा हुआ। माण्हू उन्हनि खे नेक माण्हू सम्झी करे
पंहिंजो ज़रूरियात पेश कंदा हुआ, उन्हनि खां दम वग़ैरह कराईंदा हुआ। अल्लाह तबारक व तआला उन्हनि जे इन अमल जो बि इनकार कयो। फरमाई वरुहबानियतन इब्तदऊहा मा कतबनाहा अलैहिम। यहूदो नसारा जेका रुहबानियत शुरू कई, फरमाई असां उन्हनि खे को हुकुम न फरमायो, उन्हनि पंहिंजे तरस सां इन कम खे शुरू कयो। उन खां अॻिते इहो सिलसिलो जारी थिए थो। तव्हांजो यहूद नसारा जा माण्हू पंहिंजनि उलमा ते एतमाद कंदे आलिम जंहिं शइ खे हलाल चवे उनखे हलाल सम्झणु लॻा, जंहिंखे हराम चवे उन खे हराम सम्झणु लॻा। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन अचनि था, अल्लाह फरमाए थो इत्तख़ज़ू अहबारहुम व रुहबानहुम अरबाबम मिन दूनिल्लाह। अल्लाह खे छॾे करे आलमन ऐं दरवेशनि खे रब बनाइण लॻा। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहाबी हज़रत अदी बिन हातिम रज़ी अल्लाह अन्हु मुसलमान थिए थो। नबी अलैहिस्सलाम खे अर्ज़ करे थो, अल्लाह जा नबी, अल्लाह फरमाए रहियो आहे त हे आलमन ऐं दरवेशनि खे रब सम्झंदा हुआ, हालांकि असां उन्हनि खे रब जो दर्जो न ॾींदा हुआसीं। पाण फरमाइण लॻा, छा तव्हांजो आलिम कंहिं शइ खे हलाल चवे त उनखे हलाल सम्झंदा हुयो, जंहिंखे हराम चवे उनखे हराम सम्झंदा हुयो? जवाबु ॾियणु लॻो, हा। पाण फरमायो उहो ई रब बणाइण आहे। इहो सिलसिलो अॻिते शुरू थिए थो। तव्हांजो मौजूदु दौर जे अंदरि हिकु वॾे फितने ऐं शिरक जी नौयत बनी चुको आहे। अल्लाह तबारक व तआला जंहिं वक़्तु शैतान खे पंहिंजी रहमत खां तड़ियो, शैतान कुझु मुतालबा कया, अल्लाह उहे सभु मुतालबात क़बूल फरमाया, जिन जे अंदरि हिकु मुतालबो इहो बि हो त मूंखे अख़्तियार हुजे ऐं माण्हुनि जे ज़रिए, जिन्हनि जे ज़रिए हिननि खे गुमराह करियां। अल्लाह फरमायो वस्तफ़ज़िज़ अलैहिम बिसौतिका व अजलिब अलैहिम बिखैलिका व रजलिका व शारिकुम फिल अमवालि वल औलादि। तोखे इजाज़त आहे आवाज़नि जे ज़रिए हिननि खे हिदायत खां गुमराह करी, घोड़नि ते सवार थी करे, पियादल माण्हू मोकिले करे हिननि जे मालनि में, जानियुनि में शिरकत अपनाई, तोखे इजाज़त आहे। असां जेकॾहिं इन पीरी मुरीदी जे सिलसिले ते गौर करियूं था त इन आयत जा बिल्कुलु मिसदाक बणजनि। पीरी मुरीदी बाक़ाइदे हिकु निज़ाम आहे, जंहिंजा कुझु उसूल ऐं क़वाइद आहे। जेसि ताईं को शख़्स उन्हनि ते मुकमल न लहे थो, उहो कामिल मुरीद नथो बणी सघे। अॼु मुख़्तसिर टाइम में इन ई हिसाब सां कुझु ॻाल्हियूं तव्हांजे साम्हूं पेश कंदुसि। हिननि जो सभ खां पहिरियों उसूल इहो आहे त मुरीद पंहिंजे मुर्शिद ते उनखे को हक़ न आहे जो को एतराज़ करे। मुर्शिद चाहे जीअं बि करे, जहिड़ी बि हालत में हुजे, उन ते कंहिं क़िस्म जो शक शुबो बि न वञे। यानी जेकॾहिं मुर्शिद कपिड़नि खां आजो उघाड़ो फिरी रहियो आहे, तॾहिं बि ईअं नाहे चवणो त कपिड़नि खां आजो आहे, बल्कि इहो अक़ीदो रखणो आहे त साईं नूरानी लिबास में आहे। इन्हनि जो इब्न अरबी नाले शेख वॾो सूफ़ी गुज़रियो आहे, जंहिंजो किताब अल महमूदिया, मकतब अल महमूदिया जो छापियलु आहे, जंहिंजे अंदरि लिखे थो अल मुरीद कल मय्यत। मुरीद मैयत वांगुरु हूंदो आहे, यानी मुरीद पंहिंजो पाण खे मैयत वांगुरु सम्झे। जीअं जनाज़े खे उथलायो पुथलायो वञिबो आहे, उन जो पंहिंजो को अख़्तियार न हूंदो आहे, को एतराज़ न हूंदो आहे। मुरीद पंहिंजे मुर्शिद सां ईअं हुजे। एतिरे क़दुरु जेकॾहिं हुकुम थिए त
त मुसल्ले खे शराब में ॿोड़े करे पोइ इस्तेमाल करे, तॾहिं मुरीद खे को एतराज़ करणो न आहे, छो त इन तरीक़े ते हलण वारे सालिक खे हिन खां ज़्यादा इल्मु आहे। ॿिए तरफ़ इहो अक़ीदो आहे त मुरीद खे मुर्शिद जे बारे में इहो अक़ीदो मज़बूत बनाइणो आहे त मुर्शिद खां का ग़लती न थींदी। मुर्शिद चाहे कीअं बि करे, उन जो अमल चाहे तोखे ॾुखियो लॻी रहियो आहे, लेकिन उहो ग़लति न हूंदो। हालांकि असांजो अक़ीदो आहे काइनात इंसानियत जे अंदरि रब जेकॾहिं कंहिं हस्तीअ खे मासूम अनिल ख़ता बनायो आहे त उहा हिक ई हस्ती आहे, आमना जो लाल, आयशा जो ताजदार, इमामुल अंबिया, इमामुल हुदा, इमामुल अतकिया, साहिबो काब कौसैन व अदना, साहिबो लिवाइल हम्द, साहिबु शफाअ, जनाब मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात अक़दस आहे, जेके बी करे ऐलान कनि था, या अब्दुल्लाह उक्तुब वल्लज़ी नफ्स मुहम्मदिन बियदिही ला यख़रुजु मिन्हु इल्ला हक़्क़ुन। ऐं अब्दुल्लाह लिखंदो रहे, कसम उन ज़ात जो जंहिंजे हथ में मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जान आहे, मोहम्मद जे ज़बान खां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सवाइ हक़ जे ॿियो कुझु निकिरी नथो। उन खां अलावा चाहे केॾो वॾो इंसान हुजे, केॾो वॾो बुज़ुर्ग हुजे, ग़लती उन खां वाक़ई थी सघे थी। अंबिया ऐं रसूलनि खां बाद काइनात इंसानियत में जेकॾहिं सभ खां वॾी का हस्ती गुज़री आहे, अंबिया ऐं रसूलनि खां बाद आदम अलैहिस्सलाम खां वठी करे हिन उम्मत ताईं अंबिया ऐं रसूलनि खे छॾे करे इंसानियत जे अंदरि सभ खां अफ़ज़ल तरीन हस्ती नबी साईं जो यारे गार अबू बकर सिद्दीक़ आहे रज़ी अल्लाह अन्हु, जंहिंजे बारे में उम्मत जो मुत्तफ़िक़ा अक़ीदो आहे त मा तलअत शम्सो वमा ग़रबत बादन नबीयीन वल मुरसलीन अफ़ज़लु मिन अबी बकरिन। फरमाई नबियनि ऐं रसूलनि खां बाद जितां खां सिज उभरे थो, जिते सिज लहे थो, सॼी दुनिया जे अंदरि सभ खां अफ़ज़ल तरीन हस्ती जेकॾहिं आहे त उहा अबू बकर सिद्दीक़ जी आहे। उहो अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह अन्हु ख़लीफ़ो बणिजे थो, ऐलान करे थो, वुल्लीतु लकुम वलस्तु बिख़ैरिकुम, आउं तव्हांजो वाली त बणियो आहियां, लेकिन तव्हां खां को भलो न आहियां। अतीऊनी मा अतातुल्लाह व रसूलहू, जेसि ताईं अल्लाह उन जे रसूल जी इताअत कंदो रहा, तव्हां बि मुंहिंजी ताबेदारी कजो। इज़ा असैतुल्लाह व रसूलहू, जेकॾहिं अबू बकर अल्लाह उन जे रसूल जी नाफ़रमानी करे, फला ताअत ली अलैकुम, पोइ तव्हांखे अबू बकर जी ॻाल्हि मञणी न आहे। ॿिए मक़ाम ते फरमाई, अहसिन अतीऊनी मा अहसनतो, जेसि ताईं आउं सही हुजां मुंहिंजी ॻाल्हि खे मञिजो। इन असात फ़क़व्विमूनी, जेकॾहिं आउं ग़लति रस्ते ते वञा मूंखे पकड़े करे सिधे रस्ते ते आण। इहो अक़ीदो आहे उम्मत जे अफ़ज़ल तरीन इंसान अबू बकर। अहिड़े ई तरीक़े सां हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह अन्हु, उहो उमर जंहिंजे बारे में अल्लाह जो नबी फरमाइनि था, लौ कान बादी नबीयुन लकान उमरो, जेकॾहिं मूंखां बाद को नबी अचणो हुजे हा त इहा सलाहियत उमर फारूक में आहे, उहो नबी बणिजे हा। हज़रत उमर ऐलान करे थो, अॼु ॾींहं खां बाद को शख़्स मोहर जे अंदरि 4000 दीनार खां ज़्यादा न ॾे। कानून जारी करे थो। अञा उमर बिन ख़त्ताब बीठल आहे, ख़बर ॾेई रहियो आहे। एतिरे में औरतनि जे मजमा खां हिकु औरत उथे थी, फरमाए थी, ऐं अमीरुल मोमिनीन अल्लाह ताला क़ुरान करीम में फरमायो आहे, इन आतैतुम इहदाहुन्न किंतारा फला ताख़ुज़ू मिन्हु शैआ,
जेकॾहिं तव्हां मां को शख़्स माल जो ढेर ॾेई छॾे, खज़ानो ॾेई छॾे, तलाक ॾियण खां बाद उनखे वापसि न वठंदो, तूं कीअं चवीं थो 4000 दीनार खां ज़्यादा जाइज़ न आहे? हज़रत उमर रज़ी अल्लाह अन्हु इहो कोन फरमायो ताऊं अमीरुल मोमिनीन आहिया, मुंहिंजे इल्म जी गवाही अल्लाह जे नबी ॾिनी आहे, बल्कि फरमाइण लॻो इमराअतुन असाबत व रजुलुन अख्ता, औरत सही चयो आहे, मूंखां ग़लती वाक़ई थी आहे। त सभ खां पहिरीं हिननि जो अक़ीदो हूंदो आहे त मुर्शिद उन खां का ग़लती कोन थींदी आहे। उन खां बाद इन्हनि जो कानून आहे त मुरीद कामिल उहो बणिबो आहे जेको पंहिंजे मुर्शिद खे सजदो करे। निज़ामुद्दीन औलिया जे बारे में अचे थो, उन जा मुरीद ईंदा हुआ, अची करे सजदे में किरी पवंदा हुआ। हिकु दफ़ा उहो पाण इज़हार करे थो त इहो अमल मूंखे पसंदि न आहे, लेकिन मूं पंहिंजे उस्ताद पंहिंजे मुर्शिद खे ॾिठो, माण्हू उनखे बि ईअं सजदो कंदा रहिया, तंहिं करे उन जे तर्ज़ ते हमदे आऊं बि नथो रोके। अंदाज़ो लॻायो सजदो कंहिंजे लाइ कयो वञिबो आहे। क़ुरान करीम फरमाए थो ला तस्जुदू लिशम्सि वला लिलक़मरि वस्जुदू लिल्लाहिल्लज़ी ख़लक़हुन्न। सजदो न सिज लाइ जाइज़ आहे, न चंड जे लाइ जाइज़ आहे, सजदो उन ज़ात लाइ जाइज़ आहे जंहिं इन सॼी काइनात खे ख़लक़ियो आहे। अहिड़े तरीक़े सां इन्हनि जो अक़ीदो आहे त मुर्शिद गुनाहनि खे माफ़ कंदो आहे, ज़रूरतियूं पूरियूं कंदो आहे। तंहिं करे तव्हां ॾिठो हूंदो पंहिंजो हर माल मथां नज़रो न्याज़ सभु शयूं खणी करे दरगाहनि ते पहुचंदा आहिनि। लोहारी वारे पीर जे बारे में कसीदा लिखियल आहिनि जंहिंजा अल्फाज़ आहिनि त हर कुसूर माफ़ करे थो सुल्तानुज़्ज़मा। सुल्तानुज़्ज़मा हर क़िस्म जो गुनाह माफ़ करे छॾे। हालांकि गुनाहनि खे माफ़ कंदड़ केरु आहे? क़ुरान करीम चए थो वमन यग़फिरु ज़ुनूबा इल्लल्लाह, अल्लाह खां सवा का अहिड़ी काइनात में हस्ती न आहे जो गुनाहनि खे माफ़ करे सघे। वहुवल गफ़ूरुल वदूदो, मुस्लमानो तव्हांजो रब गुनाहनि खे माफ़ कंदड़ आहे, तव्हां सां मोहबत कंदड़ आहे। ॿिनि जहाननि जो सरदार मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां जॾहिं पाण जो यारे गार अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह अन्हु अर्ज़ करे थो अल्लाह जा नबी का अहिड़ी दुआ सेखारियो जेका अकेलाई में पंहिंजे रब खां तलब कंदो करिया। पाण फरमाइनि था चओ अल्लाहुम्मा इन्नी ज़लमतु नफ़्सी ज़ुल्मन कसीरा, ऐ अल्लाह मूं पंहिंजे नफ़्स ते बेपनाह ज़ुल्म कया आहिनि। ला यग़फिरु ज़ुनूब इल्ला अंत, अल्लाह तोखां सवा को गुनाहनि खे माफ़ कंदड़ ई न आहे। अहिड़े तरीक़े सां अजीबो ग़रीब इन्हनि जा नज़रिया। क़ुरान करीम सूरह सबा 22 सिपारो आहे। अल्लाह तबारक व तआला क़ियामत जे मंज़र खे बयानु कयो आहे। उते 30 नंबर आयत के अंदर अल्लाह ताला इन वाक़े खे बयानु कयो आहे त उन वक़्त खे यादि कजो जंहिं ॾींहुं मुरीद ऐं मुर्शिद उन्हनि जी हिक ॿिए सां ॻाल्हि ॿोल थींदी। क़ुरान करीम जे अल्फाज़नि में इहो नालो मौजूदु न आहे। अल्फाज़ इहे आहिनि त ताक़तवर ऐं कमज़ोर हिक ॿिए सां ॻाल्हि ॿोल कंदा। कमज़ोर हिन जो ताबेदार हो, ताक़तवर हिन खे हुकुम कंदड़ हो, लेकिन अॻियां जेके ॻाल्हियूं बयानु थियनि थियूं उहे पीरी मुरीदी जूं ई आहे। ऐं अक्सर मुफ़सिरीन इन जे तरफ़ इशारो कयो आहे, जंहिंमां चंद ॻाल्हियूं तव्हांजे साम्हूं पेश करियां थो। अल्लाह फरमाए थो वलो तरा इज़ ज़ालिमून मौक़ूफ़ून इंद रब्बिहिम यरजिउ बाज़ुहुम इला बाज़िनिल क़ौल। जेकॾहिं तूं ॾिसे उन वक़्त खे जंहिं वक़्तु ज़ालिम मुंहिंजे अल्लाह जे साम्हूं बीठल हूंदा ऐं हिक ॿिए खे जवाबु ॾींदा, हिक ॿिए जे ॻाल्हियुनि जो रद्द कंदा। अॻियां तफ़सील बयानु थियल आहे। मुरीद पंहिंजे मुर्शिदनि खे चवंदा लौला अंतुम लकुन्ना मोमिनीन, जेकॾहिं तव्हां न हुजो हा असां मोमिन हुजूं हा, तव्हां सां असांजो तालुक़ न हुजे हा।
तव्हांजे हथ ते बैत न करियूं हा, तव्हांजे चवण मुताबिक़ न हलूं हा, अॼु असां मोमिन हुजूं हा। हो जवाब ॾींदा क़ालू अनहनु सददनाकुम अनिल हुदा बाद इज़ जाअकुम बल कुंतुम मुजरिमीन। छा हिदायत जे अचण खां बाद असां तव्हांखे रोकियो हो, बल्कि तव्हीं पाण मुजरिम हुयो। अॼु रोकींदा कोन्हे त वहाबियुनि जी ॻाल्हि न ॿुधजो, इन्हनि जी घिघ लॻी वेंदी हली, क़ुरान करीम न पढ़जो, गुमराह थी वेंदा हलियो। लेकिन उन्हनि चवंदा अनहनु सददनाकुम अनिल हुदा, छा असां तव्हांखे हिदायत खां रोकियो हो, बल्कि तव्हीं पाण गुमराह थी विया हा, तव्हीं पाण मुजरिम हुआ। लेकिन उन ॾींहुं मुरीद बि ख़ामोश न रहंदा। अॼु त साईं जीअं चाहे जीअं करे, जहिड़ा तसरुफ़ात करे, मुरीद ख़ामोश हूंदो आहे, छो त साईं खे रूहानी इल्मु आहे, तंहिं करे जीअं चाहे जाइज़ आहे। लेकिन उन ॾींहुं जहन्नम जी बाहि साम्हूं हूंदी, तंहिं करे जवाब ईंदो, छा चवंदा क़ालू बल मकरुल लैल वन्नहार, रात ऐं ॾींहं जो मकर, तव्हांजे रात ऐं ॾींहं जे मकर असांखे गुमराह करे छॾियो। ॿुधायो इन्हनि जा मकर न आहिनि। पीर साहिब निकिरंदो आहे, वॾी तस्बीह खणी करे शुकारा हणंदो आहे, जंहिं ताईं शुकारो पए थो उहो कामयाबु थी वियो हलियो। को त ज़ियारत लाइ निकिरंदो आहे ख़ाली कमीस जे अंदरि, ऐं को जिस्म खां कपिड़नि खां उघाड़ो हूंदो आहे। लेकिन इहो मुरीद जंहिं पंहिंजे पीर खे रब सम्झी रखियो आहे, उन्हनि जे पेरनि ते किरल हूंदो आहे। तंहिं करे क़यामत ॾींहुं चवंदा बल मकरुल लैल वन्नहार, रात ऐं ॾींहं जो मकर, तव्हांजे इन मकर असांखे हक़ सम्झण खां गुमराह करे छॾियो। मलफूज़ात जे अंदरि आहे, हिकु मुरीद पंहिंजे मुर्शिद वटि वञे थो, काफ़ी ॾींहं रहे थो, काफ़ी ॾींहं रहण खां बाद उनखे हक़ जो मुशाहिदो न थियो। हक़ जे मुशाहिदे जो मक़सदु अल्लाह ताला सां उनजी ज़ियारत न थी। अंदाज़ो लॻायो कहिड़े तरफ़ माण्हू खे वठी वञनि था। अल्लाह जी ज़ात पाक आहे, उनजी अज़मत बेपाया आहे। काइनात इंसानियत जे अंदरि कंहिं अख जे अंदरि इहा ताक़त ई न आहे जो अल्लाह जी अज़ीम ज़ात खे ॾिसी सघे। चवे थो काफ़ी ॾींहं गुज़री चुका, हक़ जो मुशाहिदो न थियो। इहा ॻाल्हि पंहिंजे मुर्शिद जे साम्हूं रखियमि। मुर्शिद चवणु लॻो अॼु राति निमाज़ न पढ़जां, ईअं ई सुम्ही रहिजां। मुर्शिद हुकुम करे पियो निमाज़ पढ़ी न आहे। काइनात जो इमाम मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आया, पाण फरमाइनि था बैनल अब्दे व बैनल कुफ्रे तर्कुस सलाह, बाने ऐं कुफ्र जे दरमियान फ़र्क़ु सिर्फ़ निमाज़ जो आहे। निमाज़ क़ाइमु कंदड़ आहे, अल्लाह जो पानू आहे। निमाज़ अदा नथो करे त इन ई ऐं मुशरिक जे अंदरि, इन ई ऐं कुफ्र जे अंदरि को फ़र्क़ु ई न आहे। चवे थो निमाज़ छॾे ॾिनमि, राति जो काफ़ी हिसो गुज़री वियो हलियो, बेचैनी आहे, निमाज़ न पढ़ी अथमि, निंड न पई अचे, नेठि मजबूर थी करे निमाज़ पढ़ां थो, लेकिन सुन्नतूं छॾे ॾिनमि, सुम्ही रहां थो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम सां मुलाक़ात थी। पाण फरमाइनि था पीर साहिब खे ॿुधाइजां आईंदे ईअं न करी। ॿियो ॾींहुं आहे, पीर जे साम्हूं आयो, पीर साहिब सुवाल कयो, ॾे ख़बर। जवाब ॾियणु लॻो साईं तव्हांजो हुकुम हो निमाज़ न पढ़जो, मूं काफ़ी देरि इंतज़ारु कयो, निमाज़ न पढ़ण जी वजह सां मूंखे निंड न आई, तंहिं करे फ़र्ज़ पढ़ी छॾियमि, सुन्नतूं छॾे ॾिनमि ऐं नबी साईं सां मुलाक़ात थी। पीर साहिब जवाबु ॾिए थो त सुन्नतूं छॾे ॾिने, सुन्नतनि जे मालिक सां मुलाक़ात थी। जेकॾहिं फ़र्ज़ छॾी हा त फ़र्ज़ जे मालिक सां मुलाक़ात थी आहे। ॿुधायो बल मकरुल लैल वन्नहार, राति ऐं ॾींहं जो मकर, इन खां वधीक छा थींदो। अल्लाह क़ुरान नाज़िल कयो, अंबिया मोकिलिया, निमाज़ूं फ़र्ज़ कयूं, अक़ीदो तौहीद नाज़िल कयो। हे उम्मत खे इन्हनि सभिनि शयुनि खां रोकीनि। सिर्फ़ु एसिताईं ई न आहे, बल्कि ॻाल्हि ॿोल अॻिते हले थी। अल्लाह फरमाए थो हे चवंदा बल मकरुल लैल वन्नहार, तव्हांजे राति ऐं ॾींहं जे मकर असांखे हक़ खां गुमराह करे छॾियो। तअमुरूनना, तव्हीं असांखे हुकुम कंदा हुयो। तअमुरूनना क़ुरान करीम जा अल्फाज़ आहिनि, को कसीदो या किताब न आहे। मुरीद चवंदा
तअमुरूनना तवी असांखे हुकुम कंदा हुआ अन नकफुर बिल्लाहि व नजअल लहू उसलूबा। बाज़ औक़ात अहिड़ा हुकुम हूंदा आहिनि जंहिंजे अंदरि मर्द ऐं औरतूं सभु शामिल हूंदा आहिनि। मर्द हुजे चाहे औरत उन हुक्म में शामिल हूंदो आहे। मिसाल जे तौर ते या अय्युहन्नासु उबुदू रब्बकुम, ऐं इंसानो तव्हां पंहिंजे रब जी इबादत करियो। मर्द औरत ॿिन्ही खे हुकुम आहे। या अय्युहन्नासु तक़ू रब्बकुम, ऐं इंसानो तव्हां पंहिंजे रब खां डिॼो। मर्द ऐं औरत ॿिन्ही खे हुकुम आहे। अक़ीमुस्सलात, निमाज़ क़ाइमु करियो। मर्द औरत ॿिन्ही खे हुकुम आहे। आतु ज़कात, ज़कात अदा करियो। मर्द ऐं औरत ॿिन्ही खे हुकुम आहे। लेकिन बाज़ अहिड़ा हुकुम हूंदा आहिनि जेके इंतिहाई ख़ासि हूंदा आहिनि त मर्दनि खे अलॻि हुकुम थींदो आहे, औरतनि खे अलॻि हुकुम थींदो आहे। जंहिंजे अंदरि पर्दे जो हुकुम आहे। अल्लाह ताला पहिरीं मर्दनि खे हुकुम फरमायो, कुल लिल मुमिनीना यग़ुज़्ज़ू मिन अब्सारिहिम व यहफ़ज़ू फ़ुरूजहुम। मोमिन मर्दनि खे हुकुम फरमाए पंहिंजे नज़रनि खे झुकाए करे रखनि, पंहिंजे ओघड़नि जी हिफ़ाज़त कनि। वरी औरतनि जो ज़िक्र थियो, कुल लिल मुमिनात यग़ुज़्ज़न मिन अब्सारिहिन्न व यहफ़ज़न फ़ुरूजहुन्न वला युब्दीन ज़ीनतहुन्न इल्ला मा ज़हर मिन्हा। मोमिन औरतनि खे हुकुम फरमाए पंहिंजे नज़रनि खे झुकाए करे रखनि, पंहिंजे ओघड़नि जी हिफ़ाज़त कनि, पंहिंजे छातीअ खे वॾी चादर सां ढकीनि। एतिरे क़दुरु जो अल्लाह ताला पंहिंजे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे अज़वाज खे हुकुम फरमायो, वक़रन फी बुयूतिकुन्न वला तबर्रजना तबर्रुजल जाहिलियतिल ऊला। घर जे चौदीवारी में रहनि, जाहिली ज़माने वांगुरु हारो सिंगार करे ॿाहिरि न निकिरनि। व अक़िमन सलाता व आतीन ज़काता व अतैन अल्लाह व रसूला। निमाज़ खे क़ाइमु कनि, ज़कातूं अदा कनि, अल्लाह उन जे रसूल जी इताअत। एतिरे क़दुरु जो क़ुरान करीम उन्हनि रिश्तनि जा नाला बयानु कया जिन रिश्तनि जे साम्हूं औरत पंहिंजे ज़ेब व ज़ीनत खे ज़ाहिर करे सघे। उहे कहिड़ा रिश्ता आहिनि? इल्ला लिबुउलतिहिन्न औ आबाइहिन्न औ आबाए बुउलतिहिन्न औ इख़वानिहिन्न औ बनी इख़वानिहिन्न औ बनी अख़वातिहिन्न औ निसाइहिन्न। इहे चंद रिश्ता आहिनि। औरत जो पीउ आहे, उन जो मुड़ुसु आहे, पीउ जो पीउ आहे, मुड़ुस जो पीउ आहे यानी सहुरो आहे, भाइरनि जो औलाद आहे, भेनरुनि जो औलाद आहे। उन खां सवाइ चाचे जो पुटु बि ग़ैर मुहरम आहे, मामे जो पुटु बि ग़ैर मुहरम आहे। एतिरे क़दुरु क़ुरान करीम असांखे ख़बरदार कयो आहे। ॿिए तरफ़ असांजो छा हाल आहे पीरी मुरीदी जे अंदरि? जेकॾहिं तव्हां ॾिसंदो नियाणियुनि खे, नौजवान छोकिरियुनि खे पीरनि जे हवाले कयो वञिबो आहे। ग़ैर मुहरम मर्द जे हवेलियुनि में छॾे करे अचो वञिबो आहे। इहा ई वजह आहे जो इन क़ौम खे अल्लाह इन वजह सां ज़िल्लत बख़्शे छॾी आहे। यहूदो नसारा उन्हनि खां सिर्फ़ु हिकु ग़लती थी। ग़लती कहिड़ी? अल्लाह खे छॾे करे गाबे जी पूॼा कनि था, अल्लाह जे रसूल जे हुक्म जी नाफ़रमानी कनि था। अल्लाह ताला उन्हनि खे भोलड़ ऐं बांदर बनाए करे ऐलान जारी कयो, ज़ुरिबत अलैहिमु ज़िल्लतो वल मस्कनतो व बाउ बिग़ज़बिन मिनल्लाह। फरमाए ज़िल्लत ऐं रुसवाई उन्हनि जो मुक़द्दर बणिजी वई। अॼु इहो ई हाल उन मुशरिक जो आहे जेको पंहिंजे माल खे, औलाद खे, अहलो अयाल खे हिकु नाले ख़ातिर पीरनि जे हवाले कंदो आहे। एतिरे क़दुरु इस्लाम खां दूरी आहे जो असां इन्हनि सभिनि खे मासूम सम्झूं था। यकीन रखो अल्लाह जे नबीअ खां सवाइ को शख़्स मासूम न आहे। अल्लाह क़ुरान करीम में अहिड़नि माण्हुनि जे बारे में फरमायो, वमन आरज़ अन ज़िक्री फ़इन्न लहू मईशतन ज़ंका व नहशुरुहु यौमल क़ियामति आमा। फरमाई जेके असांजे ज़िक्र खां मोह मोड़ीनि था, मुशरिक अल्लाह जे ज़िक्र खां मोह मोड़े थो, अल्लाह जे घर खे छॾे करे ग़ैरनि जे दरनि ते झुके थो। अल्लाह फरमाए थो असां सभ खां पहिरीं उन जी रोज़ी तंग कंदा आहियूं, उन जे गुज़रान खे तंग कंदा आहियूं, उनखे ज़िल्लत फ़क़ीरी वारी ज़िंदगी नसीब कंदा आहियूं। व नहशुरुहु यौमल क़ियामति आमा। क़ियामत जे ॾींहुं उनखे नाबीन बना करे उथारी।
अल्लाह के अर्ज कंदो, या रब्बे लिमा हशरतनी आमा वक़द कुन्तु बसीरा, ऐ रब्बा छाजे करे नाबीन बना करे उथारो थई, दुनिया जे अंदर आऊं ॾिसंदड़ हुअसि। अल्लाह फरमायो, कज़ालिका अततका आयातुना फनसीतहा, दुनिया जे अंदर असां जूं आयतूं आयूं, पैगाम आया, किताब नाज़िल थिया, रसूल आया, तो इन्हनि सभिनि शयुनि खां नाबीन रहे। यकीनन मुशरिक नाबीन हूंदो आहे, उनखे ख़बर ई न हूंदी आहे छा पियो करिया। अल्लाह सच फरमायो, फरमाई तवीन खे केतिरो बि ॾिॼारियो, सवाउन अलैहिम अअनज़रतहुम अम लम तुनज़िरहुम ला युमिनून, फरमाई ॾिॼारियो उन्हनि खे या न ॾिॼारियो, ईमान न आणींदा, हक़ ते न ईंदा। छाजे करे, ख़तम अल्लाहु अला क़ुलूबिहिम व अला समइहिम व अला अबसारिहिम, अल्लाह उन्हनि जे दिलनि ते मोहर हणी छॾींदो आहे, अल्लाह उन्हनि जे कननि ते मोहर हणी छॾींदो आहे, अल्लाह उन्हनि जे अखियुनि ते पर्दा हणी छॾींदो आहे। इहा आयत अॼु बिल्कुलु सम्झ में अचे थी। हिकु पीर जेको हिकु जाहिल शख़्स आहे, जंहिं शराब बि पीतो आहे, ज़िना बि कयो आहे, क़त्ल बि कयो आहे, पर इहा जाहिल क़ौम अॼु बि उन्हनि जा हामी बणिजी करे बीठल आहे। यादि रखो, दुनिया जे अंदरि बची सघे थो, असां पैगाम ॾियणु चाहियूं था अल्लाह जे तरफ़ खां। इहा अल्लाह जे अज़ाब जो मामूली चहबक आहे जेको इन्हनि पीरनि राणीपुर वारनि ते नाज़िल थियो आहे। यादि रखनि, इन बत्श रब्बिक लशदीद, क़ुरान करीम चए थो तुंहिंजे रब जी पकड़ ॾाढी सख़्त आहे। जेकॾहिं दुनिया जे अंदरि आज़ाद थी विया हलिया बि त हिकु ॾींहुं आहे, क़ुरान करीम चए थो वइज़ल मौऊदतु सुइलत बिअय्यि ज़ंबिन क़ुतिलत, उन ॾींहं खे यादि कनि जंहिं ॾींहुं ज़िंदा दफ़न कयल नियाणी खां सुवाल कयो वञिबो, बिअय्यि ज़ंबिन क़ुतिलत, कहिड़े गुनाह जे एवज़ क़त्ल कई। असांखे यकीन आहे उन ॾींहुं इन फातिमा नियाणी जो हथु हूंदो ऐं इन पीर जो गलो। अल्लाह तबारक व तआला असांजे तरफ़ सिर्फ़ हिकु ई मुर्शिद मोकिलियो, इमामुल अंबिया, इमामुल हुदा, इमामुल अत्किया, जनाब मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। कुर्बान वञा उन ज़ाते पाक ता जंहिंखे अल्लाह ताला असांजो क़ाइद बना करे मोकिलियो। अहिड़ो क़ाइद जंहिंजी क़ियादत में अचण जे लाइ अंबिया ऐं रसूल बि तसंदा रहिया। अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाहु अन्हा नबी साईं जे बारे में फरमाए थी, उहा आयशा जंहिंजी तहारत अल्लाह क़ुरान करीम में अर्शे अज़ीम खां आयशा जी पाकाई खे बयान कयो। उहा आयशा बयान करे थी जेका फ़र्क़ु कंदड़ आहे मुस्लमान ऐं काफ़िर जे दरमियान। क़ुरान करीम चए थो आयशा मां आहे जेको मोमिन आहे, आयशा उनजी मां आहे जेको मोमिन न आहे, आयशा उनजी मां न आहे। उहा आयशा सिद्दीक़ा जंहिं ते जिब्राइल अमीन सलाम पेश करे थो, उहा आयशा सिद्दीक़ा जन्नत जे अंदरि जंहिं आयशा सिद्दीक़ा जे घर खां मथे कंहिंजो घर न हूंदो, उहा आयशा सिद्दीक़ा जंहिंजे बारे में इमामुल अंबिया मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमाइनि था, ला तुज़ीनी फी आयशा, आयशा जे बारे में को मूंखे कुझु न चवे, ईज़ा न पहुचाए। उहा आयशा जंहिंजे बारे में पाण फरमाइनि था, मा उनज़िला अलैयल वहयो व अना फी लिहाफ़ इमरातिन मिन कुन्न गैरिहा, आयशा सिद्दीक़ा खां सवा का अहिड़ी मुंहिंजी औरत न आहे जंहिंसां गॾु ऐं अकेलो चादर में सुतल हुजा ऐं आसमान खां वही नाज़िल थींदड़ हुजे। इहो शरफ़ आयशा सिद्दीक़ा खे मिलियल आहे। उहा आयशा सिद्दीक़ा जेका हिन उम्मत जी सभ खां पहिरीं क़ुरान करीम जी हाफ़िज़ा आहे। उहा आयशा सिद्दीक़ा जेका क़ुरान ऐं हदीस जी मुहद्दिस शेखुल हदीस आहे। उहा आयशा सिद्दीक़ा नबी साईं जे वञण खां बाद इंतिहाई राज़ वारियूं ख़बरूं जेकॾहिं सहाबा में इख़्तिलाफ़ थींदो हो उनखे हल करण जे लाइ अम्मा आयशा जे वटि पहुचंदा हुआ, मसइलो हल थी वियो। अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाहु अन्हा हिकु दफ़ा नबी साईं जे बारे में फरमाए थी, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम सॼी उम्मत जा पीउ आहे। अल्लाह जो नबी उम्मत जो रूहानी पीउ हूंदो आहे।
फरमाइण लगी सॼी उम्मत जो पी 63 साल ज़िंदगी उम्मत में गुज़ारींदड़ मोहम्मद मुस्तफ़ा, लेकिन पाण जी अज़मत ऐं अख़लाक छा आहे? फरमाए थी वल्लाहि मा मसत यदो रसूलिल्लाह यद इमरातिन क़त्तो, अल्लाह जो कसम रसूलुल्लाह जे पाक था कंहिं गैर मुहर्रम औरत जे हथ खे न छुई। अॼे पीर आहिनि औरतुनि खां ज़ोर ॾियारींदा आहिनि, गैर मुहर्रम औरत जे साम्हूं अकेला वेहंदा आहिनि। अल्लाह जे नबी फरमायो को बि शख़्स कंहिं औरत सां अकेलो न वेहे, वञ टियों उन्हनि सां गॾु शैतान